खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद मेरापुर बिलाल सुमरो मेरापुर लगोट अहमद मोजाई जे रहवासी मोहम्मद रफ़ीक मोजाई ऐं संदसि जी भेण ज़रीना मोजाई पारां क़ुर पाक खणी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो भाउ क़ुर्बान अली मोजाई असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं असांखे असांजूं मिल्कियतूं खाई वियो आहे। असांजे भेणनि खे बि मिल्कियत मां हिसो नथो ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त क़ुर्बान अली मोजाई असां ते पंहिंजे पुटु इरफान अली मोजाई खे ज़हर ॾेई माण्हुनि जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। हिननि चयो त असां क़ुर पाक ते हथु रखी चऊं था त असां हिन जे पुट खे ज़हर न ॾिनो आहे, जॾहिं त हिन जी भेण ज़रीना मोजाई जो चवणु आहे त मुंहिंजो भाउ क़ुर्बान अली मोजाई मूंखे 10 लख ॾेई मुंहिंजे भाउ मोहम्मद रफ़ीक मोजाई खे ज़हर ॾेई मारण लाइ चयो, जंहिं ते मां हिन खे मना करण ते असांखे मौतमार धमकियूं ऐं असांजी मिल्कियत मां हिसा खाई वेठो आहे। मोहम्मद रफ़ीक मोजाई ऐं भेण ज़रीना मोजाई मुतालबो कयो त असां SSP नौशरो फ़िरोज़ DIG पुलिस ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांजो अर्ज़ु इहो आहे, सुबुह असां प्रिंट चार्ज ते ठरी मीरा बयानु करे आया आहियूं। हे मुंहिंजी भेण आहे, हिनखे चई मातर क़ुर्बान चयो त 10 लख रुपया याई थो हिनखे ज़हर ॾेई ॾे। हिन में ॿिया शायदि दफ़ा हिन मूं वटि क़ुर शरीफ़ ते जेकी असां ॻाल्हि कंदासीं उहा सची कंदासीं। हाणे वरी पंहिंजे पुट 6 पुट मूंखे औलाद कोन्हे को, मिल्कियत जे करे 8 एकड़ ज़मीन खपाई अथई, भेनरुनि खे पैसो नथो ॾिए ऐं मिल्कियत जे करे मूंखे मारणु चाहे थो त मां उहो वज़ीर आला सिंध जो IG सखर ऐं SP साहिब खे मां अपील थो कयां त मूंसां वॾो ज़ुल्म आहे। ठरी मीरा वारे खे, नौशर फिरेज़ वारे SP साहिब खे, बिलाल साहिब खे, हे क़ुर सचो आहे, मां पोचड़ी न आहे ज़हर न ॾिनो आहे। हाणे तूं ॻाल्हाए। असां ॿिए हिन साईंअ जे करे असां सफ़ाई ॾियूं था त असां हिन जे पुट खे ज़हर न ॾिनो आहे। हिकिड़ो बयानु ठाहे करे असां ते हणे थो, भाउ ते भेण ते हणे थो, असांजो हक़ु खाई विया, चइनि भेनरुनि जो भाॼीअ जो हक़ु खाई विया, असांखे हक़ु नथो ॾिए, असां हक़ु घुरूं था, असां ते इल्ज़ाम हणे थो। हे क़ुर पाक शाहिदी ॾींदो, असां बनी वती अथई, असां शाहिदी वती अथई क़ुराननि ते, असांखे बनी जो हक़ु नथो ॾिए। 25 लख चया ऐं क़ुर ते त मां तव्हांखे ॾींदुमि, जा एकड़ बनी ॾींदुमि, जॾहिं मां खातो उहो बि असांखे नथो ॾिए। असांखे